हर घर जे लाइ हिकु कहाणी। हिकु शादीशुदा छोकिरी पंहिंजी माउ वटि आई, खेसि पंहिंजे मुड़ुस जी दाह ॾींदे चयो त हाणे मां पंहिंजे मुड़ुस सां गॾु हिकु मिंट बि बर्दाश्त नथी करे सघां। रोज़ रोज़ जे जहिड़नि खां तंग थी वई आहियां। दिलि कंदी आहे त हुन खे मारे छॾियां, पर कानून खां डिॼंदी आहियां त मुंहिंजी ज़िंदगी बि बर्बाद थी वेंदी। माउ चयसि त को मसइलो ई न आहे, तोखे हिकिड़ो ज़हर थी ॾियां जेको हिन खे खाधे में थोरो थोरो विझी ॾींदी वञु, पर उहो ध्यानु कर त हुन जो खाधो लज़ीज़ ऐं वणंदड़ हुजे, जीअं खेसि ज़हर ॾे ख़्यालु न वञे। छोकिरी ख़ुशि थी माउ खे चवणु लॻी, इहो त मां ज़रूरु कमु कंदुसि। मांसि खेसि वधीक सम्झाईंदे चयो, पर सॼे माइटनि ऐं पाड़े वारनि खे उहा ख़बर आहे त तूं ऐं हू पाण में ठहियलु न आहियो। पोइ ओचितो मरंदो त वरी बि शक तो ते ई थींदसि। उन करे उन सां मिड़े जेसिताईं ज़हर असरु करेसि, महीनो सवा कुर्ब में निभाइजांइ, जीअं सभिनी खे ख़बर पइजी वञे त हाणे ॿई पाण में ठहियलु आहिनि। ज़हर जी ही पुड़ी जेसिताईं ख़तमु नथी थिए तेसिताईं अजायूं फरमाइशूं ऐं क्रोध करणु छॾे ॾिजांइ, ऐं ॿियो त मिठड़ो ॻाल्हाइजांइ त जीअं संदसि ओचिते मरण जो कंहिंखे बि शक न थिए। ईअं साॻिया प्रकार न रखिजांइ, मतां समूरो खेल ई ख़राबु थी वञे ऐं तूं बि जेल हली वञे। कुझु ॾींहं खां पोइ छोकिरी माउ वटि वापसि आई। खेसि घबराईंदे चयो, अमां हिन ज़हर जो को तोड़ आहे? अञा 3 डोज़ ई मस खारायामांसि, पर हीउ त मूं सां एॾो भलो थी वियो आहे जो मुंहिंजी ॾाढी तारीफ़ पियो करे, मूंसां प्यार ऐं मुहबत सां पेश थो अचे। ईअं त हू कॾहिं न हो जीअं हाणे तबियत थी वई आहे। हाणे त मूंखे हुन सां नफ़रत बजाए मुहबत थी वई आहे। हर वक़्तु मुंहिंजी ॻाल्हाइण जी तारीफ़ पियो करे, खाधे जे गिरह गिरह ते वाह वाह पियो करे। मूंखे त ॾाढी शर्मिंदगी थी त हू एॾो भलो आहे ऐं मां हुन खे मारण जी कोशिश में आहियां। अमां मूंखे उन ज़हर जो तोड़ ॿुधा। चयो त कंहिं तोड़ जी ज़रूरत न आहे, मां त मिड़े हाज़मे जी फ़क़ी ॾिनी हुई। मां ज़हर त तूं हुन जी ज़िंदगी में पाणी भरींदी हुई। हाणे जॾहिं खाधा बि सुठा पई खाराएं, मिड़ई कूड़ जो इख़लाक़ बि भलो कई अथसि, क्रोध ऐं फालतू फरमाइशूं बि नथी करेंसि, त हुन तोखे मारणु छॾे ॾिनो ऐं प्यारु करणु लॻो। वाक़ई अक्सर माइट घर ठाहिण बजाए पलान करण जी सिख्या ॾींदा आहिनि, जिन में ॿई धुरियूं पंहिंजे औलाद जा घर ढाहे धूड़ पाए मातम कंदियूं आहिनि। हीअ हिकु नसीहत आहे, थोरो गौर ज़रूरु कजो। अगरि वीडियो वाक़ई हक़ी लॻे त अॻिते पंहिंजे दोस्तनि ॾे शेयर ज़रूरु कजो, मतां कंहिं जूं अखियूं खुली वञनि। अगरि अॼु अमल कंदासीं त ज़िंदगी हसीन थी वेंदी, न त सुभाणे असां पंहिंजी ज़िंदगी जी ख़ुशियुनि जा असां पाण क़ातिल हूंदासीं।